एतमाद कयो ऐं असांखे मौक़ो ॾिनो हिन शहर जी ख़िदमत करण लाइ। पहिरीं बि तव्हांजे साम्हूं जेके बि असां कमु कराया आहिनि उहे सभिनी जे साम्हूं आहिनि। रुॻो आख़िरी साल असांजो हिकिड़ो रहिजी वियो कोरोना जे करे ऐं असांजी NIT वग़ैरह बि जेकी आहे उहा कैंसिल थी वई हली, इंशाल्लाह उहा बि कराईंदासूं ऐं हिन शहर में तारीख़ी कमु तव्हांखे हिकिड़ो दफ़ो वरी कराए ॾेखारींदो। बाइकॉट कयो एबसेंट रहिया जेके GDA जा उम्मीदवार GDA जा उन्हनि बाइकॉट कयो, उन्हनि जा 4 हुआ जी 22। हा असांजा 22 वोट हुआ, हुननि जा 4 हुआ। सो इन करे हुननि खे साफ़ ज़ाहिर ख़बर हुई त असांजो जेको आहे उहो कैंडिडेट कोन खटंदो, इन करे उहो शायदि बाइकॉट करे विया या एबसेंट थी विया। एप्लीकेशन उहो RO साहब खे ॾिनी अथनि। 22 वोट असांजा हुया, असांखे 22 वोट पिया असांखे। मुखालिफ़ जेके असांजा GDA वारा हुया उहे बाइकाट करे विया हलिया। 4 वोट हुननि जा हुया, उहे 4 पाकिस्तान पीपल्स पार्टी जी अक्सरियत हुई। असां इंशाल्लाह अल्लाह ताला जो शुक्रगुज़ार आहियूं जो अवाम असांखे वोट ॾिना ऐं असां चूंडिया त इंशाल्लाह अवाम जी ख़िदमत कंदासीं, पोइ शहर जी ख़िदमत कंदासीं इंशाल्लाह ताला। दादा असांखे इंतहाई ख़ुशी थी आहे त असांजी पीपल्स पार्टी जी जीत थी आहे, असांजे दोस्तनि जी जीत थी आहे, ख़ुशूसन अली मुर्तज़ा थईम साहब ऐं असांजो प्यारो दोस्त लुकमान राजपूत साहब। ऐं उमेदु आहे त जेको आहे शहरनि जी ख़िदमत कंदा, शहर जी ख़िदमत कंदा ऐं हिननि में जज़्बो बि आहे, विलविलो बि आहे ऐं अॻु में बि हिननि जेको आहे सो ख़िदमत कई आहे। हिन खां आप सम्झा थो त हिन दफ़े त अञा बि वधीक ख़िदमत कंदा ऐं मुखालिफ़नि खे जेको आहे सो आईंदा इलेक्शन में बिल्कुलु ज़ीरो ते आणींदा।